भिटशा में CIA पुलिस ऐं बासरनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ शहर में मुकमल शटरबंद हड़ताल कई वई आहे। समें दुकानदार ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी रैली कढी टायरनि खे बाहियूं ॾेई मुज़ाहिरो करे CIA पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते शहरियुनि पंहिंजा कारोबारी मर्कज़ बंदि रखिया। दंबूरा चौक, अलावाला चौक, टंडो आदम स्टॉप, शाही बाज़ार, दरगाह, चाढ़ी ऐं ॿिया इलाइक़ा बंदि रहिया। दुकानदार एसोसिएशन जे सदर लाला ख़ैर मोहम्मद राहू, जनरल सेक्रेटरी मोहम्मद सरवर राजपूत, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे मरकज़ी चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत, सुन्नी तहरीक जे अॻवान हाफ़िज़ तालिब हुसैन जलबाणी, लियारमल अलीम शाहानी, राना फरमान अली राजपूत, ज़ुल्फ़कार अली राजपूत, गुलाम कादिर बुर्ड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में शहरियुनि रैली कढी दंबूरा चौक ते मुज़ाहिरो कयो। CIA पुलिस भिटशा जे इंचार्ज ऐं शोरूम मालिक ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त CIA पुलिस बिलाजवाज़ शोरूम मालिक जे चवण ते नौजवान मनठार लाखो, अलीगुल बुर्ड़ो ऐं ॿियनि मथां तशद्दुद तज़लील जो निशानो बणायो ऐं कवरेज कंदड़ सहाफ़ियुनि खे धमकियूं पिण ॾिनियूं। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शिकायतुनि बावजूदि आला इख़्तियारियूं नोटिस वठण लाइ तयार न आहिनि। फौरी तौर ते नोटिस वठी मुतासिर नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे। जेसिताईं इंसाफ़ नथो थिए, एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो।